पाकिस्तान अमेरिकी सदर जो बाइडन के बयान के गैर ज़रूरी करार ॾेई छॾियो। अमेरिकी सफ़ीर परॾेही ऑफिस तलब। ज़रियनि जो चवणु आहे त अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम खे परॾेही ऑफिस में तलब करे सदर जो बाइडन पारां पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम बाबति ॾिनल गैर ज़िम्मेवाराणे बयान ते एहतजाज रिकॉर्ड कराए एहतजाजी ख़त बि हवाले करे अमेरिकी सदर जे बयान ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। परॾेही वज़ारत जो चवणु आहे त इहा ॻाल्हि सम्झणु मुश्किल आहे त अमेरिकी सदर गैर ज़रूरी रिमार्क्स कहिड़ी बुनियाद ते ॾिना। माज़ी में अमेरिकी सरबराहनि ऐं हुकूमतुनि पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम जी सिक्योरिटी ऐं कंट्रोल खे सदाई मौसर ऐं मयारी करार ॾींदियूं रहियूं आहिनि। सदर बाइडेन का स्टेटमेंट है या कोई अनऑफिशियल फंक्शन में कोई बयान काफी ममालिक के बारे में दिया गया और एक बयान पाकिस्तान के हवाले से दिया गया था। As far as President Biden's statement is concerned, I have discussed it with the Prime Minister and we have summoned the Ambassador of the United States to Pakistan, Mr. Donald Bloom, to the Foreign Office of Pakistan for an official démarche. अमेरिकी सदर जो बाइडन जो पाकिस्तान जे एटमी प्रोग्राम बाबति बयान ते अमेरिकी सफ़ीर परॾेही ऑफिस तलब करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। अमेरिका खां बाइडन जे बयान ते मौक़िफ़ बि वठंदासीं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जो बाइडन जो बयान हैरान कंदड़ आहे। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं बका लाइ पुरज़म आहे। अमेरिकी सदर जो बयान ग़लति फ़हमियुनि जी बुनियाद ते थी सघे थो। संदसि बयान सां पाक अमेरिका लाॻापन ते को बि असर न पवंदो। अमेरिकी सदर जो बाइडन जो पाकिस्तान के हवाले से गैर ज़िम्मेवारानो बयान। वॉशिंगटन में डेमोक्रेटिक्स कैंपेन कमेटी की तकरीब के खिताब कंदे जो बाइडन इल्जाम हयो त संदस ख्याल में पाकिस्तान खतरनाक तरीन मुल्कन मां हिकु आहे। पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम गैर मुनज़्ज़म आहे, उन करे ख़दशो आहे त को बि इस्तेमाल करे सघे थो। मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम कंहिं बि मुल्क लाइ ख़तरो न आहे। पाकिस्तान आलमी कानूनन जो एहतराम करे थो। पाकिस्तान पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जो तहफ़ुज़ करण जी मुकमल सलाहियत रखे थो। नवाज शरीफ जो अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सां फ़ोन ते राब्तो। इमरान खान जे लॉन्ग मार्च ते ख़यालनि जी ॾे वठि। आसिफ ज़रदारी जी जल्द सेहतियाबी लाइ दुआ कई। अॻवाननि जो मुल्क की मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते बि ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कुझु माण्हू मुआशरे में नफ़रतूं ऐं विछोटियूं पैदा करे रहिया आहिनि। इख़्तिलाफ़नि बावजूदि ॻाल्हि ॿोल जमहूरियत जो हुस्न आहे। असां नफ़रत ऐं नफेड़ जी सियासत जो ख़ात्मो चाहियूं था। मुफ्ती महमूद कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त 4 साल हुकूमत करण बाद इमरान खान हाणे चवे थो त खेसि आज़ादीअ सां फ़ैसिला करण न ॾिना विया। ही शख़्स ॾींहं राति क़ौम ख़िलाफ़ साज़िशुनि में रुधल आहे। नून लीग की नायब सदर मरियम नवाज इमरान खान ते तनकीद कंदे चयो आहे त तव्हां खे को शर्म को हया आहे। तव्हां पंहिंजी सियासत के हिक तरफ़ रखी अमेरिकी सदर के पाकिस्तानियुनि वांगुरु जवाब ॾियण बदिरां पंहिंजे ई मुल्क ते हमलो पिया कयो। अमेरिकी सदर जे बयान बाद इमरान खान जे बयान ते रद्द अमल में ट्वीट कंदे मरियम नवाज चयो त अॼु ताईं असां तव्हां जहिड़ो कूड़ो ऐं
तअसुबी शख़्स नाहे ॾिठो, अहिड़ो बयान ॾियण ते तव्हांखे शर्म अचणु घुरिजे। नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार पाकिस्तान डिफॉल्ट थियण ते इम्कान खे रद्द कंदे चयो आहे त $27 अरब जे कर्ज़नि खे रीशेड्यूल कराइण चाहियूं था। परॾेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे इसहाक़ डार चयो त ॿोॾि सबबि पाकिस्तान जो $32 अरब जो नुक़सान थी चुको आहे। फसल वॾे पैमाने ते मुतासिर थिया आहिनि। ईंदड़ साल कणक ॿाहिरां घुराइण जी ज़रूरत पइजी सघे थी। पेरिस क्लब जे कर्ज़नि खां अलावा $27 अरब जे कर्ज़नि जे रीशेड्यूल कराइण जी कोशिश करे रहिया आहियूं। ॿोॾि खां पोइ पाकिस्तान जूं ज़रूरतूं मालियाती पूरियूं करण लाइ आलमी मालियाती इदारनि लचक जो मुज़ाहिरो कयो आहे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर अमेरिकी सदर जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त पाकिस्तान बाबति शक ज़ाहिर करण बेबुनियाद आहिनि। मुल्क जो एटमी कमांड एंड कंट्रोल सिस्टम महफ़ूज़ हथनि में आहे। मुल्क में बिजलीअ जो ब्रेकडाउन मामूली ॻाल्हि न हुई। कराची ऐं फैसलाबाद इलाइक़नि में ब्रेकडाउन थियो, जंहिं जी जांच जारी आहे। सूमर ताईं रिपोर्ट अची वेंदी। कंहिं बि हिसे में ट्रांसमिशन जी ख़राबी सबबि बिजली बंदि न थी। गुजरावाला में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे खुरम दस्तगीर चयो त बिजली जे बिलनि में फ्यूल एडजस्टमेंट चार्जिस घटाए 19 पैसा कई आहे। सार्फिन खे नवंबर जे बिल्स में रिलीफ मिलंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ॿोॾि सबबि सिंध में 80 सैकड़ो नुक़सान थियो आहे। 20 लख घर किरी तबाह थिया आहिनि। नौकरियूं न कंदड़ डॉक्टर्स खे नेकाली ॾिनी वई आहे। सरकारी अस्पतालनि में डॉक्टर्स जी खोट आहे। वॾे वज़ीर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन खां पोइ मेरिट ते नौकरियूं ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी हर जलसे में चवंदो हो त इमरान कठपुतली वज़ीर आज़म आहे। हाणे इमरान खान पाण बि चवे थो त कठपुतली हुयसि। इमरान खान वज़ीर आज़म हुजण दौरान कॾहिं बि कराची न आयो, न वरी शहर में हिकु गटर जो ढक लॻायो। ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ लाइ इमदादी कार्रवायूं जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 20,424 ख़ानदाननि खे राशन जा थेला फ़राहम कया विया। सुद समाज जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त ॿोॾि ऐं बरसातुनि जे वाक़िअनि में हेल ताईं 780 माण्हू फ़ौत ऐं 8,422 ज़ख़्मी थिया। मुतासिरनि जी मुकमल बहालीअ ताईं इमदादी कार्रवायूं जारी रहंदियूं। जारी कयल बयान में शर्जील इनाम मेमून चयो त सिंध जे टिन्ही बैराजिस में पाणीअ जो वहकिरो घटिजी वियो आहे। मंछर ढंढ में पाणी जी आमद 29,500 क्यूसेक थी वई आहे। मंछर ढंढ में पाणी जी सतह 115.8 फुट आहे। हिन वक़्तु 2,42,558 मुतासिर इमदादी कैंपुनि में मौजूदु आहिनि। क़ौमी असेंबली जे 8 ऐं पंजाब असेंबली जे 3 तकनि ते नंढी चूंड सुभाणे थींदी। सिंध में NA 237 मलीर ऐं NA 239 कोरंगी कराची ते थींदड़ नंढी चूंड जूं तयारियूं मुकमल। 30,000 खां वधीक एहलकार सिक्योरिटी जा फर्ज़ सरअंजाम ॾींदा। ख़ैबर पख्तूनख्वा जे NA 22 मर्दान, NA 24 चारसदा ऐं NA 31 पेशावर ते बि चूंड मैदान सजदो। पंजाब जे NA 108 फैसलाबाद में NA 118 ननकाना साहब ऐं NA 157 मुल्तान में बि चोटीअ जे मुक़ाबले जो इम्कान।
पंजाब जे 3 सूबाई तकनि में PP 139 शेखुपुरा, PP 209 खानेवाल ऐं PP 241 बहावल नगर में भी सुभाणे नंढी चूंड थींदी। क़ौमी असेंबली जे 8 तकनि ते PTI चेयरमैन इमरान खान उम्मीदवार आहे। कल एक शख्स यहाँ कराची पहुंचा था। बाई इलेक्शंस ऐलान हो चुके हैं और शायद ये गलतफहमी होगा कि इसलिए मैं खुद इन बाई इलेक्शंस में कैंपेन करने के लिए नहीं पहुंच सका तो मैं इन बाई इलेक्शंस को कोई इतना अहमियत नहीं देता हूं। ये बिल्कुल गलत तासुर होगा। ये बाई इलेक्शंस इसलिए अहम है, उन इलाके के अवाम के लिए बहुत अहम है। इस इलेक्शंस में या हम एक मजीद साल ज़ाया करेंगे जो आखिरी साल है पार्लियामान का। 2 किस्म के उम्मीदवार लड़ रहे हैं। एक ऐसे उम्मीदवार लड़ रहे हैं जो अगला ही दिन उन इलाके के अवाम के मसाइल को हल करने की कोशिश करेंगे, और दूसरी तरफ एक ऐसा उम्मीदवार है जिसने अगर जीता भी तो उस इलाके से भाग जाना है, उस इलाका को भूल जाना है, अपना सियासत चमकाना है, इस्तीफा खेलना है और इस मुल्क के अवाम की किस्मत के साथ, और खास तौर पे इन इलाकों के अवाम की किस्मत के साथ खेलना है। PP चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त काल्ह हिकु शख़्स कराची अची चयो त सिंध खे आज़ादी ॾियारींदासीं। सुभाणे नंढी चूंड आहे, खेसि ख़बर पइजी वेंदी। हुन खे हर मैदान में शिकस्त ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर शर्जील मेमून सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हीउ वक़्तु ॿोॾ मुतासिरनि ते वधीक ध्यानु ॾियण जो आहे। असां ॿोॾ मुतासिरनि जी बहाली ऐं रिलीफ ते कमु करे रहिया आहियूं। हीउ वक़्तु सियासत जो नाहे। सिंध हुकूमत कराची डिवीज़न में मकानी चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 3 ख़त लिखी छॾियो। सिंध हुकूमत ख़त में ॼाणायो वियो आहे त कराची में नफ़री जी खोट आहे। एहलकारनि जो वॾो अंग रिलीफ जे कमनि में मसरूफ़ आहे। इन करे कराची में 23 अक्टूबर ते रिथियल बल्दियाती चूंडूं मुलतवी कयूं वञनि। पोलिंग स्टेशन जी सिक्योरिटी वग़ैरह लाइ 39,239 पुलिस एहलकार घुर्बल आहिनि। असां वटि 22,507 फोर्स मौजूद आहे। अहिड़ी तरह 16,786 फोर्स जी खोट आहे। वफाकी हुकूमत PTI चेयरमैन इमरान खान खिलाफ सुप्रीम कोर्ट में दाख़िल तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते तकड़ी ॿुधणी जी इस्तदा करे छॾी। वफाकी घरू वज़ारत PTI जे इम्कानी लॉन्ग मार्च खे नज़र में रखंदे इमरान खान खिलाफ तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। घरू वज़ारत हिकु ॿी दरख़्वास्त दाख़िल कराईंदे अदालत खे इस्तदा कई आहे त तौहीन अदालत दरख़्वास्त ते ईंदड़ हफ़्ते ॿुधणी कई वञे। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट PTI अॻवान आज़म सवाती जी वधीक जिस्मानी रिमांड जी FIA जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वधीक हिकु ॾींहं जे रिमांड ते FIA हवाले इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्विट्स केस में गिरफ़्तार PTI सेनेटर आज़म सवाती जुडिशियल मजिस्ट्रेट मोहम्मद शबीर आलू पेश। FIA आज़म सवाती जे वधीक जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कंदे चयो आहे त अदालत 15 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾेई सघे थी। अदालत पारां सरकारी वकील जी इस्तदारत। हैदराबाद में बिलाल काका कतल केस जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ एहतजाज। वाटसन ऐं सिंध जी सिविल सोसाइटी गुल सेंटर खां मार्च करे धारणो हयो। एहतजाज कंदड़नि चयो त पुलिस बिलाल काका जे कातिलनि खे खुली छूट ॾेई रही आहे। पुलिस जांच में अॻभराई नाहे कई। पुलिस सिधी तरह कातिल सां मिलियल आहे। सिंध में धारियुनि जी आबादकारी सबबि सिंध जा नौजवान मायूस आहिनि। ठट्टे जी अदालत SDP ऐं पीपल्स पार्टी अॻवान सूदो 3 ॼणनि जे क़तल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। केस में साबितियूं न मिलण ते समूरा जवाबदार बरी।
मीरपुर बटोरो में 6 साल अॻु जहिड़े दौरान पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर शम्स शोरो, संदसि भाउ शहज़ाद शोरो ऐं सताफ अॻवान महबूब शाह मारिजी विया हुआ। अदालत केस में नामज़द जवाबदारनि सजाद अली शोरो, जावेद शोरो, जुनेद शोरो, फयाज़, जलाल शाह, रुखसार शाह, ममताज शाह, ज़ैन शाह, अफसर शाह उर्फ जोजी शाह खे बरी करे छॾियो। ऐं सिंध जे तारीख़ी माग रेनीकोट जूं भितियूं बरसातुनि सबबि टही पट पइजी वयूं। जाबलू नयूं वही अचण बाद तारीख़ी माग ॾांहुं वेंदड़ लिंक रोड बि मुख़्तलिफ़ हंधनि तां घुरिजी वियो। केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो बि कटियल। ॻोठनि मुतालबो कयो त रेनीकोट जे भितियुनि ऐं रोडनि रस्तनि ते तामीर करण लाइ असराइता क़दम खंया वञनि।